रुखसार बेगम वो केर आहे जंहिंजे अॻियां मुंहिंजा पेर ॾकण शुरू थी विया? वो कहिड़ो जोधो जवान पैदा थियो आहे जेको खान बहादुर जे साम्हूं ईंदो? ॿुधाए मूंखे केर आहे वो? बाबा जानी सवेर का वठी मूं ते चिथरूं करे रही आहे, सिर्फ इहो बोलाए रही आहे त मुंहिंजी शादी शेरोज खान जी शादी चांड्रोकी सां कॾहिं बि कान थी वई। ही थी चवे ऐं ही इहो बि चवे थी त मुंहिंजी चांड्रोकी के ॿिए सां प्यार थी करे ऐं चवे थी त उहो असां खां वधीक पावरफुल आहे। रुखसार ॿुधाए मूंखे त केर आहे उहो जंहिं असांजी थियण वारी नुंहुं ऐं हिन हवेली जी इज़त में बुरी अख रखी आहे? ॿुधाए मूंखे। रुखसार तोखे नांग छो सूंघी वियो आहे? ॿुधाए मूंखे। साईं दरअसल हिक ॾींहुं मूंखे चांड्रोकीअ सॼी हक़ीक़त पंहिंजी ॿुधाई। एसपी ज़रली। अच्छा साईं मां इन जे करे शेरोज खान खे समझाया पई त तूं चांड्रोकी जी पचर छॾे वञ। रुखसार तूं हर भरू खौफ फैलाइण जी कोशिश पे करी। अहिड़ा एसपी आऊं तोरे तके अलाए केतिरा ख़रीद करे चुको आहियां। शहरोज जी शादी जेकॾहिं थींदी सिर्फ़ ऐं सिर्फ़ चांडोकी सां थींदी। छा समझी? छोकिरीअ जी उमिरि वधंदी थी वञे, कुझु सोच धणी बचकर। छा मथे में अछा वार पवंदा पोइ कुझु सोचेंगे? इहा ॻाल्हि त तूं ई वञे थी महिरो सां कर न। महिरू छा कंदी धणी बचकर? हूअ वेचारी तो पंहिंजी धीअ जी बि का मदद नथी करे सघे। धीअ खे वरी छा थियो अथसि? चांड्रोकी खान बहादुर जे पुट सां शादीअ लाइ इनकार करे वेठी आहे। चवे पई त पाण मारींदसि पर शहरोज सां शादी कोन कंदसि। शाह मुराद खे बि उहा ख़बर हूंदी? ज़रूर ख़बर हूंदसि पर शाह मुराद खान बहादुर सां ज़बान में फाथल आहे। हू ज़रूर धीअ खे बचाइण लाइ वझ ॻोल्हींदो हूंदो पर अॻियां बि खान बहादुर आहे। खान बहादुर वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।